दे नमाहूं दस, मगर कोई भी जहां दो। जिंदगी ऐसी बना जिंदा रहे दिलशाद तू न हो दुनिया में तो दुनिया को आए याद तू। आयो लाल सबरी चौथ। अभी आपका ध्यान इधर नहीं है, एक ताली बजाओ गणेश की। लाली मेरे लाल की जित देखूं उतला, लाली देखन मैं चली तुम्हें भी। क्या हुआ? मेरी क्लास शुरू हो गई है। लाली देखन में चली तो सत्संग का मतलब सबकी हाजिरी लगनी। दुख में सुमिरन सब करे, सुख में करे न कोई। जो सुख में सुमिरन करे तो दुख काहे को हो। कबीरा जब हम पैदा हुए जग हंसे हम रोए। कबीरा जब हम पैदा हुए जग हंसे हम रोए। ऐसी करनी कर चलो हम हंसे जग रो। हरि ओम नमो नारायण, ओम नमो नारायण। हरि ओम नमो नारायण, हरि ओम नमो नारायण। हाथ खोलिए। काल करे सो आज कर, आज करे सो अब। काल करे सो आज कर, आज करे सो अब। पल में परलय होएगी तू भजन करेगा कब। हरि ओम नमो नारायण, हरि ओम नमो नारायण, हरि ओम नमो नारायण, हरि ओम नमो नारायण।
सबसे मिलिए जा। तुलसी इस संसार में सबसे मिलिए जा। क्या जाने किस रूप में, क्या जाने किस रूप में नारायण मिल जाए। हरि ओम नमो नारायण, ओम नमो नारायण, ओम नमो नारायण, ओम नमो नारायण। हरि ओम नमो नारायण, ओम नमो नारायण, ओम नमो नारायण। हरि ओम नमो नारायण। कबीरा खड़ा बाजार में, क्या कर रहा है? बाजार में खड़ा तो क्या कर रहा है? कबीरा खड़ा बाजार में, बोलिए बोलिए, मांगे सबकी है। और हम खड़े खड़े क्या करते हैं? अपने अपने बारे में सोचते हैं, बराबर। कबीरा खड़ा बाजार में, मांगे सबकी है। ना कहूँ से दोस्ती, ना कहूँ से बैर। हरि ओम नमो नारायण, ओम नमो नारायण, ओम नमो नारायण। हरि ओम नमो नारायण, हरि ओम नमो नारायण, ओम नमो नारायण, ओम नमो नारायण। हरि ओम नमो नारायण। गांजा भांग अफीम मद उतर जात फिर भात। नाम तुम्हारी नानी का चढ़ी रहे दिन रात। हरि ओम नमो नारायण, ओम नमो नारायण, ओम नमो नारायण। हरि ओम नारायण, हरि ओम नमो नारायण, ओम नमो नारायण, ओम नमो नारायण। हरि ओम नमो नारायण, ओम नमो नारायण, ओम नमो नारायण, ओम नमो नारायण। हरि ओम नमो, बोलिए बोलिए, ओम नमो नारायण, ओम नमो नारायण, ओम नमो नारायण। हरि ओम नमो नारायण, ओम नमो नारायण, ओम नमो नारायण, ओम नमो नारायण। हरि ओम टेक्निकल मिस्टेक सीधे है। जैसा ही ये सामान आहे नसा आहे म्हणजे कुछ ना कुछ लॻो पियो हूंदो आहे। हू पंहिंजी मर्ज़ी सां कमु कंदा आहिनि, असां पंहिंजी मर्ज़ी सां कमु कंदा आहियूं। ॿियो लॻो पियो आहे। इहा जेका मिसट्यूनिंग थींदी आहे न, उन मां ई कुझु नओं पैदा थींदो आहे। फाइन ट्यूनिंग थींदी आहे। सिंधू जी चवंदा फाइन ट्यूनिंग थींदी आहे।
असां सभु दिलि सां चाहींदा आहियूं त ही प्रोग्राम कयूं। प्रोग्राम करण वारा करणु चाहींदा आहिनि, कलाकार पंहिंजी कला ॾेखारणु चाहींदा आहिनि, साज़ी तरह पंहिंजा साज़ वॼाईंदा आहिनि। पर इहो सभु करे सघण लाइ पैसे जी ज़रूरत आहे। हर कंहिं खे सॾु करण लाइ, उनखे हिते घुराइण लाइ, हिन जॻह जी AC चालू रखण लाइ पैसनि जी ज़रूरत आहे। त असांखे जेसि ताईं प्रोग्राम जो स्पॉन्सर न मिलंदो आहे, असांजी ॾाढी मुश्किल थींदी आहे। त ही प्रोग्राम असां तव्हांजे साम्हूं पेश करे रहिया आहियूं सिंधी एसोसिएशन ऑफ सिंगापुर एंड चाइना जी मदद सां। हा सॉरी, सिंधी एसोसिएशन ऑफ चाइना ऐं हांगकांग जी मदद सां, जिन पंहिंजो हथ वधाए करे असांखे ही प्रोग्राम करण लाइ स्पॉन्सर कयो आहे। त असां निहायत ई शुक्रगुज़ार आहियूं